मुंह ते बर्फ़ लॻाइण जा हैरत अंगेज़ फ़ाइदा। बर्फ़ हिकु पुराणो इलाज आहे जेको चमड़ी खे थधो करण, सोज या सूर खे ख़तम करण लाइ आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त बर्फ़ मुंह ते हणण जा मुख़्तलिफ़ फ़ाइदा आहिनि? थधो इलाज केतिरनि ई अदाकाराउनि ऐं मॉडल्स जो राज़ आहे, छो त उहो तव्हांजी चमड़ी लाइ अहम आहे। जेकॾहिं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे तव्हांजी चमड़ी ते दाणा या दाग आहिनि त पोइ बर्फ़ इस्तेमाल करे सघो था। उहा कुदरती आहे ऐं मुंह ते बर्फ़ लागू करण जे फ़ाइदनि बाबति हैरान थींदा। बर्फ़ रत जे रगुनि खे महदूद करे थी, जेका एकनी जे करे सूर ऐं सोज खे बि ख़तम करे सघे थी। बर्फ़ मुंह जी काराण खे घटाए थी, जेका शायदि मिटी जे नतीजे में थी सघे थी। जेतोणीकि बर्फ़ हिकु महफ़ूज़ हल आहे जेका हर क़िस्म जी मिटीअ खे मुंह तां ख़तम करण में मदद कंदी आहे। मुंह ते बर्फ़ हणण सां मुंह जूं लकीरूं घटिजी सघनि थियूं ऐं तव्हांजी चमड़ी खे नरम ऐं जवान करण में मदद कंदी आहे। बर्फ़ तव्हांजे रत जे रगुनि खे तंग करे थी, मुंह जे झुरनि ऐं मुंह जे लकीरुनि खे रोकण में मदद कंदी आहे। जेकॾहिं तव्हां कोरियन चमड़ी जा परस्तार आहियो त तव्हांखे ख़बर रखणु घुर्जे त बर्फ़ बिना देर ताईं मेकअप ठाहे थी। जीअं बर्फ़ तव्हांजे मुंह खे थधो करे थी ऐं तव्हांजे मुंह जी झुरनि खे ख़तम करे थी, उहो मॉइस्चराइज़र या प्राइमर जे जज़ब खे बहितर बणाए थो। बर्फ़ तव्हांजे मेकअप खे वधीक वक़्त ताईं बरक़रार रखंदी आहे। पंहिंजे मुंह खे कुझु मिंटनि लाइ बर्फ़ जे पाणी में ॿोड़े छॾियो, पोइ उन खे सुकाए पंहिंजो मेकअप लागू करियो त तव्हांजे मुंह खे आइसिंग पिणु तव्हांजी चमड़ी खे साफ़ रखे सघे थी ऐं तव्हांखे मुकमल मेकअप में रखे थी। बर्फ़ जो मसाज करण खां अॻु साफ़ कपिड़ो खणो, उन सां मसाज कयो। मसाज करण खां अॻु कपिड़ो लसो हुजे ऐं मुंहुं पहिरीं धोतल हुजे। मुंह ते बर्फ़ लागू करण जो वक़्तु 5 खां 15 मिंटनि ताईं हुजणु घुर्जे।